जेकॾहिं मुश्ताक सरकी इंडिया में माइग्रेट थी करे सिंध में असांजे मुहाजिरनि भाइरनि वांगुरु मुश्ताक भी पाण हिकु मुहाजिर हुजे हा त उन जी सिंध सां ईअं ई मोहबत हुजे हा जीअं हाणे आहे। ॾिसो इहे तव्हांजे जेनेटिक्स में शयूं आहिनि, तव्हांजे तुख़ुम में रत में शयूं आहिनि त तव्हां केतिरा धरती सां वफ़ादार आहियो। दुनिया में जेको जिथे माइग्रेट करे वियो आहे, असांजा सिंधी हुजनि, पाकिस्तानी मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदा आहिनि, तव्हां ॾिसो अमेरिका, कैनेडा, यूरोप, UK, उते लॉयल थी विया आहिनि धरती सां। त जेकॾहिं मुश्ताक सरकी मुहाजिर हुजे हा, इंडिया खां माइग्रेशन करे अची सिंध धरती ते पहुचे हा ऐं सिंध धरती खे उहा सिंध धरती उनखे नवाज़े हा जीअं हिन मुहाजिरनि खे असां नवाज़ियो आहे, मिनिस्ट्री बि रहिया आहिनि, विलेज लाइफ आहे उन्हनि जी, त मूंखे नथो लॻे त धरती सां का दगा कजे हा ऐं ईअं को अमल इम्तिहान हुजे बि आहे उनखे मां चवां त अहिड़े अमल खां अॻु मौत अचे। छो जो सिंध धरती जी हिकिड़ी पाण मुरादी तशरी कुदरत तरफ़ां थियल आहे त हीअ सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, अमन जो पैगाम थी ॾिए दुनिया में ऐं पंहिंजी इनफ़रादी शुनाख़्त रखे थी धरती। त उन धरती ते पहुचणु, उनजो बाशिंदो बणजण ई हिकु वॾो एज़ाज़ आहे मरण ताईं। इहो ईअं त न आहे त तव्हां पैदा ई हिते थिया आहियो तॾहिं तव्हांजी इहा मोहबत आहे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहो हिकिड़ो असांजो सुवालु आहे त के अहिड़ा टर्म्स कंडीशन अची वञनि ऐं तव्हांखे हितां कंहिं ॿिए हंधि वञिणो पवे ऐं तव्हां सालनि जा साल उते रहो त पोइ उन ज़मीन खे तव्हां ईअं अपनाईंदो? बिल्कुलु। ॾिसो, जेको जिथे रहे थो, जनम भूमि मुंहिंजी भले इंडिया हुजे या सिंध जी धरती जेकबाद हुजे, पर मां जिथे वञा थो, जिते मुंहिंजे बच्चनि जो आईंदो सिक्योर आहे, जिते मुंहिंजा इंसानी हक़ महफ़ूज़ आहिनि, जिते मूंखे इक्वल अपॉर्चुनिटीज़ अवेल करण जा मौक़ा था फराहम थियनि, त तव्हांखे डेलीबरेटली उन सरज़मीन सां सचो थियणो पवे थो। तव्हां लियारी जा बलोच ॾिसो, पाकिस्तानी एॾो जशन न कंदा हूंदा जेतिरो UAE में कंदा आहिनि शेखनि सां गॾु। उहो ब्लेस्ड आहिनि, हुन सॼो ख़ानदान पलिजे थो, उन धरती तां कमाए ॾे मोकिलनि पिया। ईअं ई जंहिं बि धरती ते जेको पहुचे थो, ॾिसो जिथे ओर पूरियल आहे ॼमजी, उन सां तव्हांजो इश्क लाज़वाल आहे, उहो जहिड़ो बि धरती जो ख़ितो हुजे, पर जिथे तव्हां वञो था ज़िंदगी संवारणु ऐं उहा धरती तव्हांखे मौक़ा फराहम थी करे, त असां हिते आया आहियूं इंडिया खां, त असांखे उहे सॼियूं सहूलियतूं फराहम थियल आहिनि। हाणे ॾिसो, को सिंधी घणा फेडअप थियल आहिनि जेके बाय बर्थ ओरिजिन सिंधी आहिनि, उहे बि त हितां ख़ुशि न आहिनि। बेड गवर्नेंस हुजे, अकबरा परवरी हुजे ऐं लाइकिंग डिसलाइकिंग हुजे, त इहो सिर्फ़ु मां मुहाजिर जो ॾोह न हुजे हा त मां धरती सां केतिरी दगा कयां थो, केतिरी वफ़ा कयां थो।